मां राणो ज़मीन ते वञू पिया। ॿीहर छोकिरी घर खां ॿाहिरि न निकिरणु घुरिजे। ये तव्हां ॿिन्ही ज़िम्मेवारी आहे। अदा हू ज़ोरी कनि त मां उन्हनि खे रोकिया न, पर भाॼाई पाण उन्हनि सां हली थी वञे त मां छा कयां? भली ख़ुशी सां वञे अदी, तूं रुकजांइ न, मां बि ॾिसां केसि ते कुएं ॿिली वारा खेल था हलन। ज़िंदगी ड्रामे जी 158 एपिसोड में छा थियण वारो आहे, अॼु मां अव्हांखे हिन वीडियो में सॼी इंफॉर्मेशन ॾींदुसि। पर सभ खां पहिरियां जंहिं भाउ असांजी टीवी खे सब्सक्राइब नाहे कयो त काइंडली असांजी टीवी खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कंदा। जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 156 एपिसोड अव्हां ॾिठी हूंदी। रबन ऐं राणे जी भेण पठाणी, जंहिंजो संग रईस गफ़ार ख़ान पंहिंजे कमीने भाउ कमाल ख़ान लाइ घुर कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान हुअं त केतिरा ई ज़ुल्म ऐं केस कया, पर हाणे छा कमाल ख़ान पठाणी सां निकाह करण खां पोइ हुनखे मुड़ुस जहिड़ा तमामु हक़ूक़ अदा करे सघंदो, या वरी अञा बि पठाणी खे शानी ऐं कुलसूम जहिड़ियूं ज़िंदगियूं बर्बाद करण सां गॾोगॾु पठाणी जी ज़िंदगी बि ज़हर करे छॾींदो। सवाल इहो पैदा थिए थो त रबन ऐं राणो एतिरा समझदार ऐं पंहिंजी भेण पठाणी सां एतिरी मोहबत कंदड़ भाइर आहिनि, पर छा हाणे रईस गफ़ार ख़ान जे चवण ते सिर्फ़ु धन दौलत ऐं पैसनि खे ॾिसी करे उन्हनि ही फ़ैसिलो वठण में छा उन्हनि जी दिलि कांपी नाहे, या उन्हनि जे जिस्म मां रूह ऐं जिस्म जा वार उभा कोन थिया जो उन्हनि पठाणीअ जो संग कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खे ॾियण लाइ राज़ी थी विया आहिनि। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 158 ऐं 57 एपिसोड तमामु घणी इंट्रस्टेड आहे, तमामु ख़ूबसूरत एपिसोड आहे। हिन एपिसोड में हिकिड़ो नओं मोड़ इहो आयो आहे हिन कहाणी में त ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेको किरदारु कमाल ख़ान जहिड़ो कारीगर हुयो, जंहिं कुलसूम जहिड़ी मासूम ज़िंदगी बार बार बर्बाद करण में अहम किरदारु अदा कयो, हाणे उहो ई कमाल ख़ान जेको पठाणीअ जहिड़ी दिलेर ऐं बहादुर सां शादी कंदो, त छा कमाल ख़ान पठाणी खे सुख जो साह खणणु ॾींदो या उनजो जीअण बि अजीरन बणाए छॾींदो। नाज़रीन, हुअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे वारा तमामु घणा मश्किरा, तमामु घणा दिलि जा वॾा, दिलि जा साफ़ ऐं नेक नियत माण्हू आहिनि, पर छा उहे पंहिंजी मूमल जहिड़ी पठाणी भेण, उहा पठाणी भेण जंहिं रबन मीरा खे भॼाए वियो हो, त मीरा जे बदिले पठाणीअ बि तमामु घणा ज़ुल्म सठा हा। पठाणी बि कमाल ख़ान जे कहर में तमामु घणो निपुड़जी वई हुई। हाणे छा कमाल ख़ान पठाणी सां निकाह करे पठाणी खे सुख रखंदो, सुख ॾींदो, या वरी हुन जी दर्दन भरी ॾुखी ज़िंदगी में अञा बि घणा ॾुख, ज़ुल्म ऐं अज़ियतूं लिखी छॾींदो। तमामु बहितरीनु ड्रामो, तमामु बहितरीनु कलम सां नूर ज़ोर तो लिखियो आहे। हिन ड्रामे जी मक़बूलियत सिंध में ॾे तोड़े परॾेह में जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई या ॿुधी वञे थी, त उहे हर माण्हू हिन ड्रामे जा मुदा बणिजी विया आहिनि। पर छा कमाल ख़ान जो अंत इहो ई आहे जो उहो पठाणी सां शादी करे? ॿी सूरत में कमाल ख़ान जंहिं ओठे खे ज़िंदान में क़ैद कयो आहे, जंहिं ओठे जे मथां तमामु वॾा ज़ुल्म ऐं सितम ठाहे रहियो आहे, छा उहो ओठो हुन जे ज़िंदान में मरी वेंदो, या वरी अञा बि ओठो हिन ज़िंदान मां निकिरी करे कमाल ख़ान खे पंहिंजे कहर मां निपूड़े छॾींदो? ॿी तरफ़ रबन ऐं राणे वारा तमामु सुठा ऐं बहितरीनु किरदार, जंहिं हमेशह ॾुख सुख में पाण जे मथां, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजी फैमिली, भेण भाइरनि मथां सिर कुर्बान करण ते बि देरि कान कई, पर हाणे उहे ई रबन ऐं राणे वारा पठाणीअ जो संग गफ़ार ख़ान जे चवण ते, गफ़ार ख़ान जे दिलासनि में कमाल ख़ान खे ॾियण जो फ़ैसिलो वरितो आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ख़ूबसूरत मोड़ ते अची वियो आहे। तमामु बहितरीनु किरदारनि में मुश्तमिल ही सिंध जो नाले वारो ड्रामो ज़हर ज़िंदगी जंहिं सोशल मीडिया ते तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। तमामु बहितरीनु किरदार आहिनि, पर सभ खां पहिरियां ग़ुलाम जहिड़ो बेग़ैरत ऐं दलाल किरदार बि अञा ताईं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंत में नाहे आहियो।
छाकाणि त ग़ुलाम उहो किरदारु हुयो जंहिं 6 लखनि एविस चंद रुपयनि जी ख़ातिर आरज़ी दुनिया जी ख़ातिर मीरा जो संग लुकमान खे ॾियण जी ख़ातिर हुन सिर्फ़ु सभ खां पहिरियां पंहिंजी जीजल माउ जो खून कयो। हुन खां पोइ पंहिंजे पीउ जो गलो बि दबाइण में देरि कान कई। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे में ग़ुलाम जो अंत एतिरो त इबरतनाक हुजणु खपे जो ग़ुलाम जहिड़ा केतिरा ई किरदार ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेकॾहिं आम ज़िंदगी में बि मौजूदु आहिनि त उहे हिन किरदार खे ॾिसी हिन किरदार जो अंत ॾिसी करे सबक़ु वठनि। तमामु बहितरीनु हिन जो अंत थिए। ग़ुलाम जो अहिड़ो त कैफ़ किरदार आख़िर में ज़ाहिर थिए जो ग़ुलाम जहिड़ा कई किरदार हिन सिंध धरतीअ ते मौजूदु आहिनि पर उहे सबक़ु वठनि। ॿी तरफ़ मीरा ऐं रबनि जे प्रेम जी कहाणी बि ड्रामे में बहितरीनु ऐं अहम किरदारु अदा करे थी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि ऐं मीरा जे मथां बि तमामु घणा ज़ुल्म थिया आहिनि। तमामु घणा ज़ुल्म सितम सहण वारा ही ॿ प्रेमी रबनि ऐं मीरा, जेकॾहिं रबनि ऐं मीरा एतिरे ॾुखनि ऐं कशाला काटण खां पोइ हिकु थिया आहिनि त उन्हनि जो बि को न को राज़ ज़ाहिर आहे। नाज़रीन, रबनि ऐं मीरा जे प्रेम जी कहाणी एतिरी त ॾुखी हुई जो पहिरियां मीरा जी शादी मीरा जे दलाल भाउ ग़ुलाम लुकमान जहिड़े ज़ालिम सां कराई। लुकमान जे मरण खां पोइ मीरा जो पोइ बि पीछो ग़ुलाम कोन छॾियो, बल्कि ग़ुलाम वरी ॿीहर मीरा जी ज़िंदगी अजीरन करण में अहम किरदारु अदा कयो ऐं मीरा जी ॿोली कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान जी औताक ते लॻाई। कमाल ख़ान जॾहिं 6 लखनि रुपयनि जी ॿोली वासी त ग़ुलाम जहिड़ो दलाल विकामजी वियो ऐं पंहिंजी भेण मीरा जो संग कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार खे ॾियण लाइ बि राज़ी थी वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो त कमाल ख़ान उहो ज़ालिम हो जंहिं मीरा जी लॼ लुटण जी कोशिशि कई हुई। पहिरीं एपिसोड में भाग भला हुया मीरा जा जो हुन वक़्तु हालार वक़्त जे सचे सुहे सिंध जे पुटु हालार मीरा जी ज़िंदगी ऐं मीरा जी लॼ लुटण खां महफ़ूज़ रखियो। उन खां पोइ कमाल ख़ान हालार खां बेइज़ती जो पलो वठण लाइ कुलसूम जी ज़िंदगी बर्बाद कई। कुलसूम खे पंहिंजी मोहबत जे कूड़े जार में फासायो ऐं हुन कूड़े जार में कुलसूम वीचारी एतिरो फासिजी वई जो कुलसूम पंहिंजे घर पंहिंजे भाइरनि पंहिंजे पीउ जो मान कोन रखियो। अबाणनि जो पुराणो घर जिथे हू ॼमी वॾी थी ऐं होश संभालियो, पर कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार जी ख़ातिर पंहिंजो होश विसारे करे हुन घर मां निकिती ऐं पोइ कमाल ख़ान जे चवण ते ई हालार सां निकाह कयो। हालार जे मथां इल्ज़ाम हयां त मां हालार जे चवण ते ई घरां निकिती हुयसि। वक़्त जे फ़ैसिले कंदड़ गफ़ार ख़ान हालार ऐं कुलसूम जो निकाह कराए छॾियो। कुलसूम जो हालार सां निकाह थियण खां पोइ बि कमाल ख़ान माठ कोन रहियो। कमाल ख़ान पोइ बि कुलसूम जी ज़िंदगी अञा बि वधीक बर्बाद करण में अहम किरदारु अदा कंदो वियो। नाज़रीन, कुलसूम खे हालार जे विच में अहिड़ी त उन स्ट्रगल कई, अहिड़ी त जिदोजहद कई जो कुलसूम वीचारी पंहिंजे ई मुड़ुस हालार खे पंहिंजे ई हथनि सां ज़हर ॾियण जी कोशिशि कई। ज़हर ॾिनो बि, पर भाग भला हुया हालार जा जंहिं कुलसूम जे ज़हर खाइण खां पोइ बि मौत खे जवाबु ॾेई छॾियो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो त तमामु ख़ूबसूरत किरदारु अदा कंदड़ हालार अचानक सां ग़ाइबु थी वञणु लॻे थो त हीअ सिंध TV वारनि जी मैनेजमेंट जी ग़लती आहे। पर नाज़रीन, हिन ड्रामे जे थ्रू ई हिन ड्रामे जी मक़बूलियत खां पोइ असांजी TV जे प्लेटफॉर्म ते हिकु नओं ड्रामो ऑनर कयो वेंदो जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। जेकॾहिं कुझु अहिड़ा नवां हज़रात, नवां दोस्त, नवां महिरबान जेके नए टैलेंट वारा आहिनि उहे चाहिनि था त असां बि ड्रामे में कमु कयूं, असां बि पंहिंजे टैलेंट खे उजागर कयूं, त उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासूं त तव्हां असांजी वीडियो जे कॉमेंट में पंहिंजो नंबर मोकिलींदा, व्हाट्सअप नंबर, ऐं असीं उन्हनि सां राब्तो कंदासूं। इंशाअल्लाह उन्हनि खे ज़रूरु मौक़ो मिलंदो।
नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जीअं ई बहितरीन अदाकार असांजी टीवी जे प्लेटफॉर्म ते ठहंदड़ ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह अव्हांखे उन्हनि वॾनि अदाकारनि सां पंहिंजी अदाकारी, पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर करण जो बहितरीन मौक़ो मिलंदो। इंशाअल्लाह जेकॾहिं अव्हां इंट्रस्टेड आहियो त काइंडली असांजी टीवी जी हिन वीडियो जे कॉमेंट में वञी करे पंहिंजो व्हाट्सअप नंबर ज़रूरु मोकिलींदा। नाज़रीन, तफ़सीली अपडेट सां गॾोगॾु अव्हांखे 157 एपिसोड जी असां पेशन गोई ॿुधायूं 58 जी, त रबन ऐं राणे वारा पंहिंजी पठाणी भेण जो निकाह कमाल ख़ान सां कराइण जो फ़ैसिलो वठनि था। ऐं उनखां पोइ कमाल ख़ान पठाणी सां शादी करण खां पोइ उनजी ज़िंदगी आज़ाब करे छॾींदो, मतिलबु ज़िंदगी ज़हर करे छॾींदो। नाज़रीन, जेकॾहिं अव्हांखे असांजी वीडियो जी हीअ इंफॉर्मेशन या असांजी वीडियो जी हीअ अपडेट अव्हांखे बहितर लॻी हुजे, सुठी लॻी हुजे, जेकॾहिं अव्हां असांजी टीवी सां इंट्रस्टेड आहियो, मुतमइन आहियो, त काइंडली असांजी टीवी खे लाइक ज़रूरु कंदा, सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हिन वीडियो ते सुठो कमेंट बि ज़रूरु कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग ओनली ऑन असांजी टीवी ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारे छॾियासीं, के नथा विसरनि के विसारे छॾियासीं। रोअण जी आदत अॻु न हुई अखियुनि खे, जे रोनासीं त राज ई रोआरे छॾियासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवी खे। अल्लाह हाफ़िज़। ज़िंदगी ड्रामे जी 158 एपिसोड में छा थियण वारो आहे, अॼु मां अव्हांखे हिन वीडियो में सॼी इंफॉर्मेशन ॾींदुसि। पर सभ खां पहिरियां जंहिं भाउ असांजी टीवी खे सब्सक्राइब न कयो त काइंडली असांजी टीवी खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कंदा। जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 156 एपिसोड अव्हां ॾिठी हूंदी। रबन ऐं राणे जी भेण पठाणी, जंहिंजो संग रईस गफ़ार ख़ान पंहिंजे कमीने भाउ कमाल ख़ान लाइ घुर कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान हुअं त केतिरा ई ज़ुल्म ऐं केस कया, पर हाणे छा कमाल ख़ान पठाणी सां निकाह करण खां पोइ हुनखे मुड़ुस जहिड़ा तमामु हक़ूक़ अदा करे सघंदो, या वरी अञा बि पठाणी खे शानी ऐं कुलसूम जहिड़ियूं ज़िंदगियूं बर्बाद करण सां गॾोगॾु पठाणी जी ज़िंदगी बि ज़हर करे छॾींदो। सवाल इहो पैदा थिए थो त रबन ऐं राणो एतिरा समझदार ऐं पंहिंजी भेण पठाणी सां एतिरी मोहबत कंदड़ भाइर आहिनि, पर छा हाणे रईस गफ़ार ख़ान जे चवण ते सिर्फ़ु धन दौलत ऐं पैसनि खे ॾिसी करे उन्हनि ही फ़ैसिलो वठण में छा उन्हनि जी दिलि कांपी नाहे, या उन्हनि जे जिस्म मां रूह ऐं जिस्म जा वार उभा कोन थिया जो उन्हनि पठाणीअ जो संग कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान खे ॾियण लाइ राज़ी थी विया आहिनि। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 158 ऐं 57 एपिसोड तमामु घणी इंट्रस्टेड आहे, तमामु ख़ूबसूरत एपिसोड आहे। हिन एपिसोड में हिकिड़ो नओं मोड़ इहो आयो आहे हिन कहाणी में त ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेको किरदारु कमाल ख़ान जहिड़ो कारीगर हुयो, जंहिं कुलसूम जहिड़ी मासूम ज़िंदगी बार बार बर्बाद करण में अहम किरदारु अदा कयो, हाणे उहो ई कमाल ख़ान जेको पठाणीअ जहिड़ी दिलेर ऐं बहादुर सां शादी कंदो, त छा कमाल ख़ान पठाणी खे सुख जो साह खणणु ॾींदो या हुनजो जीअण बि अजीरन बणाए छॾींदो। नाज़रीन, हूअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे वारा तमामु घणा मश्किरा, तमामु घणा दिलि जा वॾा, दिलि जा साफ़ ऐं नेक नियत माण्हू आहिनि, पर छा उहे पंहिंजी मूमल जहिड़ी पठाणी भेण, उहा पठाणी भेण जंहिं रबन मीरा खे भॼाए वियो हो, त मीरा जे बदिले पठाणीअ बि तमामु घणा ज़ुल्म सठा हुआ। पठाणी बि कमाल ख़ान जे कहर में तमामु घणो निपुड़जी वई हुई। हाणे छा कमाल ख़ान पठाणी सां निकाह करे पठाणी खे सुख रखंदो, सुख ॾींदो, या वरी हुन जी दर्दन भरी ॾुखी ज़िंदगी में अञा बि घणा ॾुख, ज़ुल्म ऐं अज़ियतूं लिखी छॾींदो। तमामु बहितरीनु ड्रामो, तमामु बहितरीनु कलम सां नूर ज़ोर तो लिखियो आहे। हिन ड्रामे जी मक़बूलियत सिंध में ॾे तोड़े परॾे में जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई या ॿुधी वञे थी, त उहे हर माण्हू
हिन ड्रामे जा मुदा बणिजी विया आहिनि। पर छा कमाल ख़ान जो अंत इहो ई आहे जो उहो पठाणी सां शादी करे ॿी सूरत में कमाल ख़ान जंहिं ओठे खे ज़िंदान में क़ैद कयो आहे, जंहिं ओठे जे मथां तमामु वॾा ज़ुल्म ऐं सितम ठाहे रहियो आहे, छा उहो ओठो हुन जे ज़िंदान में मरी वेंदो या वरी अञा बि ओठो हिन ज़िंदान मां निकिरी करे कमाल ख़ान खे पंहिंजे कहर मां निपूड़े छॾींदो। ॿी तरफ़ रब ने राणे वारा तमामु सुठा ऐं बहितरीनु किरदार जंहिं हमेशह ॾुख सुख में पाण जे मथां पंहिंजे ख़ानदान पंहिंजी फैमिली भेण भाइरनि मथां सिर क़ुर्बान करण ते बि देरि कान कई। पर हाणे उहे ई रब ने राणे वारा पठाणीअ जो संग गफ़ार ख़ान जे चवण ते गफ़ार ख़ान जे दिलासनि में कमाल ख़ान खे ॾियण जो फ़ैसिलो वरितो आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ख़ूबसूरत मोड़ ते अची वियो आहे। तमामु बहितरीनु किरदारनि में मुश्तमिल ही सिंध जो नाले वारो ड्रामो ज़हर ज़िंदगी जंहिं सोशल मीडिया ते तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। तमामु बहितरीनु किरदार आहिनि, पर सभ खां पहिरियां ग़ुलाम जहिड़ो बेग़ैरत ऐं दलाल किरदार बि अञा ताईं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंत में नाहे आहियो। छाकाणि त ग़ुलाम उहो किरदारु हुयो जंहिं 6 लखनि एविस चंद रुपयनि जी ख़ातिर आरज़ी दुनिया जी ख़ातिर मीरा जो संग लुकमान खे ॾियण जी ख़ातिर हुन सिर्फ़ु सभ खां पहिरियां पंहिंजी जीजल माउ जो खून कयो, हुन खां पोइ पंहिंजे पीउ जो गलो बि दबाइण में देरि कान कई। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे में ग़ुलाम जो अंत एतिरो त इबरतनाक हुजणु खपे जो ग़ुलाम जहिड़ा केतिरा ई किरदार ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आहे जेकॾहिं आम ज़िंदगी में बि मौजूदु आहिनि त उहे हिन किरदार खे ॾिसी हिन किरदार जो अंत ॾिसी करे सबक़ु वठनि। तमामु बहितरीनु हिन जो अंत थिए, ग़ुलाम जो अहिड़ो त कैफ़ किरदार आख़िर में ज़ाहिर थिए जो ग़ुलाम जहिड़ा कई किरदार हिन सिंध धरतीअ ते मौजूदु आहिनि पर उहे सबक़ु वठनि। ॿी तरफ़ मीरा ऐं रबनि जे प्रेम जी कहाणी बि ड्रामे में बहितरीनु ऐं अहम किरदारु अदा करे थी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जे मथां बि तमामु घणा ज़ुल्म थिया आहिनि। तमामु घणा ज़ुल्म सितम सहण वारा ही ॿ प्रेमी रबन ऐं मीरा, जेकॾहिं रबन ऐं मीरा एतिरे ॾुखनि ऐं कशाला काटण खां पोइ हिकु थिया आहिनि त उन्हनि जो बि को न को राज़ ज़ाहिर आहे। नाज़रीन, रबन ऐं मीरा जे प्रेम जी कहाणी एतिरी त ॾुखी हुई जो पहिरियां मीरा जी शादी मीरा जे दलाल भाउ ग़ुलाम लुकमान जहिड़े ज़ालिम सां कराई। लुकमान जे मरण खां पोइ मीरा जो पोइ बि पीछो ग़ुलाम कोन छॾियो, बल्कि ग़ुलाम वरी ॿीहर मीरा जी ज़िंदगी अजीरन करण में अहम किरदारु अदा कयो ऐं मीरा जी ॿोली कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान जी औताक ते लॻाई। कमाल ख़ान जॾहिं 6 लखनि रुपयनि जी ॿोली वासी त ग़ुलाम जहिड़ो दलाल विकामजी वियो ऐं पंहिंजी भेण मीरा जो संग कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार खे ॾियण लाइ बि राज़ी थी वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो त कमाल ख़ान उहो ज़ालिम हो जंहिं मीरा जी लॼ लुटण जी कोशिशि कई हुई। पहिरीं एपिसोड में भाग भला हुया मीरा जा जो हुन वक़्तु हालार वक़्त जे सचे सुहे सिंध जे पुटु हालार मीरा जी ज़िंदगी ऐं मीरा जी लॼ लुटण खां महफ़ूज़ रखियो। उन खां पोइ कमाल ख़ान हालार खां बेइज़ती जो पलो वठण लाइ कुलसूम जी ज़िंदगी बर्बाद कई। कुलसूम खे पंहिंजी मोहबत जे कूड़े जार में फासायो ऐं हुन कूड़े जार में कुलसूम वीचारी एतिरो फासिजी वई जो कुलसूम पंहिंजे घर पंहिंजे भाइरनि पंहिंजे पीउ जो मान कोन रखियो। अबाणनि जो पुराणो घर जिथे हू ॼमी वॾी थी ऐं होश संभालियो, पर कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार जी ख़ातिर पंहिंजो होश विसारे करे हुन घर मां निकिती ऐं पोइ कमाल ख़ान जे चवण ते ई हालार सां निकाह कयो। हालार जे मथां इल्ज़ाम हयां त मां हालार जे चवण ते ई घरां निकिती हुयसि। वक़्त जे फ़ैसिले कंदड़ गफ़ार ख़ान हालार ऐं कुलसूम जो निकाह कराए छॾियो। कुलसूम जो हालार सां निकाह थियण खां पोइ बि कमाल ख़ान माठ कोन रहियो। कमाल ख़ान पोइ बि
कुलसूम जी ज़िंदगी अञा बि वधीक बर्बाद करण में अहम किरदारु अदा कंदो वियो। नाज़रीन, कुलसूम खे हालार जे विच में अहिड़ी त उन स्ट्रगल कई, अहिड़ी त जिदोजहद कई जो कुलसूम वीचारी पंहिंजे ई मुड़ुस हालार खे पंहिंजे ई हथनि सां ज़हर ॾियण जी कोशिशि कई। ज़हर ॾिनो बि, पर भाग भला हुया हालार जा जे कुलसूम जे ज़हर खाइण खां पोइ बि मौत खे जवाबु ॾेई छॾियो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां ॾिठो हूंदो त तमामु ख़ूबसूरत किरदारु अदा कंदड़ हालार अचानक सां ग़ाइबु थी वञणु लॻे थो त हीअ सिंध TV वारनि जी मैनेजमेंट जी ग़लती आहे। पर नाज़रीन, हिन ड्रामे जे थ्रू ई, हिन ड्रामे जी मक़बूलियत खां पोइ असांजी TV जे प्लेटफॉर्म ते हिकु नओं ड्रामो ऑनर कयो वेंदो जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। जेकॾहिं कुझु अहिड़ा नवां हज़रात, नवां दोस्त, नवां महिरबान जेके नए टैलेंट वारा आहिनि उहे चाहिनि था त असां बि ड्रामे में कमु कयूं, असां बि पंहिंजे टैलेंट खे उजागर कयूं, त उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासूं त तव्हां असांजी वीडियो जे कॉमेंट में पंहिंजो नंबर मोकिलींदा, व्हाट्सअप नंबर, ऐं असीं उन्हनि सां राब्तो कंदासूं। इंशाअल्लाह उन्हनि खे ज़रूरु मौक़ो मिलंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जीअं ई बहितरीनु अदाकार असांजी TV जे प्लेटफॉर्म ते ठहंदड़ ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह अव्हांखे उन्हनि वॾनि अदाकारनि सां पंहिंजी अदाकारी, पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर करण जो बहितरीनु मौक़ो मिलंदो। इंशाअल्लाह जेकॾहिं अव्हां इंट्रस्टेड आहियो त काइंडली असांजी TV जी हिन वीडियो जे कॉमेंट में वञी करे पंहिंजो व्हाट्सअप नंबर ज़रूरु मोकिलींदा। नाज़रीन, तफ़सीली अपडेट सां गॾोगॾु अव्हांखे 157 एपिसोड जी असां पेशन गोई ॿुधायूं 58 जी, त रबन ऐं राणे वारा पंहिंजी पठाणी भेण जो निकाह कमाल ख़ान सां कराइण जो फ़ैसिलो वठनि था। ऐं उनखां पोइ कमाल ख़ान पठाणी सां शादी करण खां पोइ उनजी ज़िंदगी आज़ाब करे छॾींदो, मतिलबु ज़िंदगी ज़हर करे छॾींदो। नाज़रीन, जेकॾहिं अव्हांखे असांजी वीडियो जी हीअ इंफॉर्मेशन या असांजी वीडियो जी हीअ अपडेट अव्हांखे बहितरु लॻी हुजे, सुठी लॻी हुजे, जेकॾहिं अव्हां असांजी TV सां इंट्रस्टेड आहियो, मुतमइन आहियो, त काइंडली असांजी TV खे लाइक ज़रूरु कंदा, सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हिन वीडियो ते सुठो कमेंट बि ज़रूरु कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग ओनली ऑन असांजी TV ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारे छॾियासीं, के नथा विसरनि के विसारे छॾियासीं। रोअण जी आदत अॻु न हुई अखियुनि खे, जे रोनासीं त राज ई रोआरे छॾियासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी TV खे। अल्लाह हाफ़िज़।